खानपुर मर्द शहर के मुख्तलिफ इलाक़नि में छिते कुते एक औरत ऐं 2 ॿारनि समेत 12 ॼणनि खे ॾाढ़े विधो। छिते कुते जे ॾाढ़नि सबबि ज़ख़्मी थियलनि में मसूमात आसूदी, आकिब गबूल, फ़कीर मोहम्मद, अमरीश कुमार ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे शेख हमदान बिन मोहम्मद ताल के इस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मियुनि जो इलाज ऐं वैक्सीन लॻाए खेनि घरनि ॾांहुं रवानो कयो वियो। खानपुर मर्द जे शहरनि पारां शहर में कुता मार मुहिम हलाइण जो मुतालबो कंदे चयो वियो त शहर में रोडू कुतनि जो आज़ार आहे। इंतज़ामिया खे फौरी तौर शहर तोड़े भरपासे जे इलाइक़नि में कुता मार मुहिम शुरू करे शहरनि खे आज़ार खां बचाइणु घुरिजे। कुंभ मां मुबैना अगवा थी वियल नौजवान सुभाणे अली पुट मोहम्मद जुड़ल शेख जे वारिस औरतुनि ऐं मर्दनि पारां वॾे अंग में थाणे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वियो ऐं टायरनि खे ॿाहिरि ॾिनी वई। इन मौक़े ते मग़वी जे वारिसनि इल्ज़ाम हयो त उन्हनि जे माण्हू खे पंहिंजे सौट ग़ुलाम रसूल शेख अगवा करायो आहे। वॾा नौजवान जी बाज़ाबी लाइ पुलिस तहरीक में अची वई आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। कंबर जे ॻोठ धणेश मुगरी जे रवासनि पारां पुलिस चौकी कोर रावती जे एहलकार ख़िलाफ़ मर्दनि तोड़े औरतुनि पर इसके वारो एहतजाज कयो। इन मौक़े ते ज़ख़्मी औरत साण करे एहतजाज कंदे थारुल मुग़ैरी, आशिक अली ऐं पुलिस हथां ज़ख़्मी थियल औरत मुस्मात ताज ख़ातून, लाल ख़ातून ॿियनि चयो त माही मकुल थाणे जी पुलिस चौकी जे एसआई पीरल चांडे ऐं पुलिस एहलकारनि घरनि मथां काह करे चादर ऐं चौधरीवारी जो तक़दुस पायमाल कयो ऐं घरनि में औरतुनि खे मारकुट करे फुरक लुट कई। हुननि वधीक चयो त पुलिस कूड़नि केसनि में बासर जे चवण ते फसाइण चाहे थी। सन चवणो हो त पुलिस असांजे नौजवान ग़ुलाम अली मुग़ैरी खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।